दोस्तों असां जीअं हेठि लहूं था त हीउ वॾो मैदान आहे, हिते ॿकरियूं घुमंदियूं फिरंदियूं आहिनि। ऐं तव्हां हुन पहिरीं वीडियो में ॾिठो त मथे केजिस ठहियल आहिनि। हीअ एरिया आहे सॼी। हीअ वरी हेठि असांजो वाड़ो आहे जिथे असांजो वॾो माल आहे। यानी हिन में हिन जा फर असां मथे करे छॾिया आहिनि त जीअं हीउ जेको अव्हां ॾिसो पिया वाड़ी में हिन वक़्तु जीअं त फेबरवरी जो महीनो आहे, उनजे करे हवा ऐं कुझु थधि मौसमियाती तब्दीलियुनि जे करे इलाही सारो असांजे मौसम में या माहौल में तब्दीलियूं आयूं आहिनि। ऐं असां बि उन तब्दीली जे हिसाब सां ई पंहिंजे ॿकरियुनि खे मैनेज कयूं था। हीअ ॿकरियूं गाह खाई रहियूं आहिनि। हीअ असां वटि सुठे नसुल जूं ॿकरियूं बि आहिनि। हीअ अव्हां ॾिसो त शानदार नसुल जूं आहिनि। कुझु ॿाहिरि आहिनि ॿकरियूं जिन खे असां पंहिंजे तरीक़े सां ट्रीट कयूं था। हीअ सिंगनि वारी बरी ॿकरी आहे। ऐं हिन पासे हीअ पटेरी पई अचे। हिन ॿ फर ॾिना हुआ त अहिड़े नमूने सां उहो साम्हूं जेका मां ॿकरी ॾिसो पिया, इहा बि डुकी आहे। हाणे उहो लाहिया ई आहे। हिन ॿकरी जेको आहे सो हिकिड़ो छेलो ॾिनो आहे। ॾाढो सुठो छेलो ॾिनो अथसि जेको मथे असां गॾाए छॾियो आहे फरनि सां। अहिड़ी तरह हेॾा हीअ ॿकरियूं आहिनि। हीअ ॿकरियूं आहिनि। हीअ ॿकरी वियाई आहे। हिन ॿकरी जी तबियत कुझु बहितर कान्हे का। हीअ जेका तव्हां ॾिसो था ॿकरी, हिन सां डीवर्मिंग जो मसइलो आहे या छा, हिन जी असां ट्रीटमेंट कई आहे। उमेदु आहे त हीअ सुभाणे ताईं बहितर थी वेंदी। त हीअ उनजो माहौल आहे। सॼो जेको माहौल आहे उहो हीअ आहे। हिन जी वाड़ी कुझु असां हिन तरह ठाही आहे। हाणे हीअ ॿकरियूं वॾियूं बसि मथे कंदासीं। हिन जो अलॻि केज आहे मथे। ऐं हीअ जेको तव्हां पाणी जो टब ॾिसी रहिया आहियो, हिन में असां ORS लाज़मी मिलाईंदा आहियूं त जीअं ॿकरियुनि खे दस्त वग़ैरह न थियनि ऐं उहे सिहतमंद रहनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था त वण कीअं लुॾी रहिया आहिनि ऐं तमामु घणी तेज़ हवा आहे जेका ॿकरियुनि जी सिहत जे लाइ सुठी न आहे। माण्हू खे ई ज़ुकाम करे थी विझे त ॿकरियुनि जी सिहत जे लाइ अञा बि हीअ असांजी बरी ॿकरी आहे। हीअ डुकी आहे ऐं हाणे उहो लाहिया ई आहे आहिस्ते आहिस्ते। ऐं हेॾा हीअ ॿकरी आहे। असांजे सुठे नसुल जूं ॿकरियूं आहिनि असां वटि ऐं विच थरियूं बि आहिनि। हीअ अव्हां ॾिसो दवाऊं आहिनि। हीअ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं दवाऊं आहिनि जेके असां ॿकरियुनि खे रेगुलरली ॾींदा रहंदा आहियूं। हिन थेली में बि दवाऊं पियल आहिनि। हीअ कमिरो जेको आहे उहो असांजे टूल्स जो आहे। हथोड़ा, सामान, ग्राइंडर, वेल्डिंग मशीन, कटर वग़ैरह सभु हिन में रखियल हूंदा आहिनि। हीअ वरी कमिरो जेको आहे ॿियो, हीअ वरी जॾहिं बि असां नओं माल ख़रीद करे ईंदा आहियूं त असां माल खे आइसोलेशन में रखंदा आहियूं। ऐं आइसोलेशन में 7-8 ॾींहं रखी मथां का हुनखे बीमारी हुजे या मथां को हुन सां मसइलो हुजे त उन लिहाज़ खां हुनखे आइसोलेशन करे। हाणे हीअ ॿकरियूं वरी हमरा गाह खणी आयो आहे त ॿकरियूं हाणे हुन गाह जे पोयां डुड़नि थियूं। अमां कोशिशि करे ॿकरियुनि खे जेको चारो ॾियो था उहो चारो 3 दफ़ा घटि मां घटि ॾियो। सुबुह साण जीअं लहनि तीअं तव्हां हुनखे चारो ॾियो। उनखां पोइ कलाकु ॿ तरसी तव्हां हुनखे पाणी पीआरियो ऐं वरी मंझंदि जो तव्हां 1 वॻे धारे वरी हुननि खे भरपूर चारो ॾियो। पर उन में 50% बरसीम हुजे, 50% उन में भुह हुजे, भूसो हुजे। ऐं उन सां गॾोगॾु तव्हां जेकॾहिं चाहियो त उन्हनि खे मकई ऐं ॿाझिरी, ज्वर ऐं छोला इन क़िस्म जो जेको आहे पाउडर उहो बि हुन सां मिक्स करे छॾियो त जीअं ॿकरियूं तव्हांजूं बहितर सिहत ठाहिनि। असां जेको इहो ठाहींदा आहियूं उहो हिन मशीन ते ठाहींदा आहियूं। हीअ मशीन असां वटि मौजूदु आहे। हिन में असीं दाणो सॼो विझंदा आहियूं अंदरि, पोइ हीअ पाउडर जी शिकिल में हितां खां निकिरी ईंदो आहे। ऐं हीअ ॿकरी, हिन जी तबियत ठीकु कान्हे का, पर असां सुबुह खां वठी हिन जी ट्रीटमेंट कई आहे। नतीजे में हाणे हीअ उथी बि आहे ऐं घुमे फिरे बि थी। ऐं जॾहिं बि का ॿकरी बीमार थिए तव्हां हुनखे ज़ोरी बि खाधो खारायो
कीअं बि करे ऐं हुनखे ORS कॾहिं बि बंदि न कयो। हीअ वरी हिते आइसोलेशन जो त कमिरो आहे ई आहे, पर हिते कुतर बि लॻंदी आहे। हीअ कुतर जी मशीन आहे जंहिं ते असीं कुतर करे वठंदा आहियूं। हीअ बोह वग़ैरह आहे। हीअ असांजो सोलर जो अॻु में तव्हांखे ॾेखारे चुका आहियूं। हीअ कुकुड़ आरे ते वेठी आहे। हाणे हीअ जीअं ई बचा कंदी त असां शिफ्ट करे कुकड़ुनि जो जेको असां अलॻि शेड ठाहियो आहे उन तरफ़ असीं हुनखे खणी वेंदासीं। हीअ ॿी कुकड़ आहे, हीअ बि आरे ते वेठी आहे, पर हीअ हींअर उथी वई आहे केॾां। ऐं हिन पासे हीअ टी कुकड़ आहे। अहिड़े नमूने सां चवण जो मक़सदु हीअ आहे त असां कोशिशि करे जॾहिं गोट फार्मिंग कयूं त उन सां गॾोगॾु असां कुकड़ियूं बि धारियूं। हीअ असांजे वज़न जी मशीन आहे। हर महीने असां ॿकरियुनि जो वज़न कंदा आहियूं ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त असां इहो ॾिसूं त असांजी ॿकरियूं केतिरी ग्रोथ करे रहियूं आहिनि। हीउ वॾो मैदान आहे, हिन पासे वरी वॾो माल रखिबो, पर फ़िलहालु अञा उहो वॾे माल जी असां शुरूआति न कई आहे। ऐं हेठां वरी हीउ जेको शेड मां ॾिसी रहिया आहियो त उनजे हेठां वरी असां कुकड़ुनि जो उहो बंदोबस्तु कयो आहे। त दोस्तो, जेकॾहिं अव्हां कमाइणु चाहियो था ऐं चाहियो था त इज़त भरी असांखे मानी मिले ऐं कंहिंजे आॾा कंहिंजा मुहताज न हुजूं, कंहिंजे आॾो हथु न टंगियूं, त पोइ असांखे पंहिंजा कारोबार करणा पवंदा। अव्हां हिकिड़ी ॿकरी खां बि शुरूआति करे सघो था। इहो कतई ज़रूरी कोन्हे त अव्हां वटि को 100 ॿकरियूं हुजनि या अव्हां वटि 10 लख रुपया हुजनि तॾहिं कारोबार शुरू कयो। अव्हां हिकिड़ी ॿकरी खां बि शुरूआति करे सघो था, पर जेकॾहिं अव्हां वटि हिकिड़ी ॿकरी जेतिरा पैसा न आहिनि त अव्हां सच पुछो त 2-4 आधारियूं ॿकरियूं वठी अचो ऐं पोइ 2 सालनि खां पोइ ॾिसो त अव्हां वटि पंहिंजूं ॿकरियूं केतिरियूं थियूं पंहिंजो उहे थियनि ऐं पोइ तव्हां वटि धणु थी वेंदो। ईअं हर तरह जी मुहताजी खां बचंदव। असांजो रूमी गोट फार्म जो इहो हिकिड़ो शऊरी मनसूबो आहे त असां सिंध जे माण्हुनि खे इहो ॿुधाइण जी कोशिशि कयूं त बाबा पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे, पंहिंजी हिमत सां जीअणो आहे ऐं पंहिंजे हौसले सां जीअणो आहे। त असां हीउ कयो आहे। असां उमेदु था करियूं त तव्हां रूमी गोट फार्म जे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव, बेल आइकन यानी घंटीअ जो जेको बटण आहे उनखे बि तव्हां दॿाईंदव ऐं कमेंट करे असांखां सुवाल कंदव ऐं शेयर कंदव, दोस्तनि ताईं हीअ मालूमात पहुचाईंदव त जीअं इहा सभिनी खे ख़बर पइजी सघे त कारोबार करे सघिजे थो ऐं पंहिंजनि पेरनि ते बीह सघिजे थो। ॾिसो, असां वटि गोश्त जी ज़रूरत आहे, असां वटि खीर जी ज़रूरत आहे, असांखे अंडनि जी ज़रूरत आहे, असांखे मुर्गीअ जो गोश्त खपे थो। इहे सभु शयूं असांखे खपनि थियूं। त जेकॾहिं असां हिमत कंदासीं त असां यकीनन जेको आहे सो कामयाबु थींदासीं। मूंखे उमेदु आहे त वरी ॿी वीडियो में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।